हज़रत सुलेमानी शरीफ वाले जे चेहरे ते नजर करे, हज़रत जलाल पहाड़ वाले जे चेहरे ते नजर करे, मुसलमानों तोखे रोब नजर ईंदो। रब्बे मोहम्मद जो कसम, शहीद इस्लाम जे चेहरे ते नजर करे तोखे रोब नजर ईंदो। कोई कातिल चवन पिया असां 7-8 दफ़ा डॉक्टर जे साम्हूं थियासीं, लेकिन जॾहिं डॉक्टर जी अखि खणी ॾिसे पियो त असांजा हथ लुॾनि पिया। अल्लाह जो कसम, आखिरी वक्त 29 नवंबर 2014 सुबह जे वक्त मस्जिद में हमलो क्यों, वो भी नमाज के दौरान पोयां फायर क्यों, दुश्मन अॻियां न अची सघियो। ये रब पंहिंजे नेक ॿारनि जे चेहरे में रोब रखियो। मुसलमानों अॼु बि क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान के चेहरे ते नज़र कर। इमरान चो त पेशावर में जलसो न थींदो, मौलाना जो जलसो थींदो। मौलाना जलसो कयो त इमरान चो त इहो पेशावर हो, हाणे त ॿियो को जलसो करे ॾेखारियो। बोला 26 तारीख़ ते लारकाने में जलसो थींदो। लारकाने में माण्हुनि जो समुंड ॾिठव, अब ॾिठव कहिड़ा कहिड़ा लारकाने ॿई हथ फिज़ा में त बोलन कयो, माण्हुनि जो समुंड हुयो या न हो। इमरान जो लारकानो हो न, पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। हाणे तव्हां मूंखे मुल्तान में जलसो करे ॾेखारियो। मौलाना चओ त तुंहिंजा अब्बा दादा इहे असांखे न रोके सघिया, तूं कहिड़े बाग जी मूरी आहे। अल्लाह जो कसम, मौलाना चो त मां चाहंदो मुल्तान तो मूंखे रोके ॾेखार। मर्द कलंदर कल मुल्तान पहुतो। मौलाना चो त जलसो थींदो, जलसो थींदो, जलसो थींदो। रखियल स्टेडियम में साइड ते अॼु मौलाना मुल्तान जे विच शहर में घंटा घर चौक ते जलसो करे तकरीर करे ॾेखारी। नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निहि वसिराजम मुनीरा। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अस्हाबी कन्नुजूम
फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। वक़द क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम अल उलमाउ वरसतुल अंबिया। वक़द क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम अल मर्उ मअ मन अहब्ब औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मीयुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल की मोहब्बत साहब आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई ज़ी वक़ार साथियों, मुझे मोहतरम दोस्तों, भाइयों एवं बुजुर्गों, तुम्हारे सजह नवंबर जी आखिरी रात में इन अज़ीमुश्शान अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में थदड़ी रात जे हिन पहर में महज अल्लाह रब्बुल इज्जत के राज़ी करने जी नीयत सां गॾु थियो हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। काफ़ी बुज़ुर्गनि जा, अकाबिरनि जा, अॻवाननि जा, आलिमनि जा बयान थी गुज़रिया। मां पाण इन्हनि बुज़ुर्गनि जो शागिर्द हाँ, लेकिन वॾनि जे हुक्म ते मुख़्तसर वक़्त जे लाइ अवांजे साम्हूं हाज़िर थियो हाँ। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे हक़ सच ॻाल्हाइण, अवां खे उन जे सम्झण ऐं असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिन रूए ज़मीन ते कमो पेश रब जा 1.25 लाख नबी आया। हजरत आदम सफ़ीयुल्लाह आयो, हजरत नूह नजीयुल्लाह आयो, हजरत इब्राहीम खलीलुल्लाह आयो, हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह आयो, हजरत यूसुफ सिद्दीकुल्लाह आयो, हजरत दाऊद खलीफतुल्लाह आयो, हजरत मूसा कलीमुल्लाह आयो, हजरत ईसा रूहुल्लाह आयो। असांजो अकीदो ईमान आ त रब जा समूरा नबी हक़ ते हा ऐं सच ते हा। अवा चओ था ठीक है, मञो था ॻाल्हाईंदा हलो। मां मञा थो तव्हांखे थधि वरितो आहे, पर इंशाअल्लाह ताला कुछ देर में तव्हांजी जिस्म गरम थी वेंदो, घबरायो न। छो तो हिकु हिस्सो वाइज़ मूंखे करिणो आहे, इंशाअल्लाह ॿियो हिस्सो वाइज़ तव्हांखे करिणो आहे। अवा पोइ आहे मूड त बयानु कराए, उन त पोइ साईं खां दुआ कराए। हा साईं थकी पिया हो, पक्का पक्का ई न कयो पाण में अल्लाह सां। हा
जेका जेका थकजी पिया पंहिंजा ॿई हथ फिज़ा में त बुलंद कयो। साईं ॿुधायो ॿुधायो असां थका न आहियूं। पुराणा खाधा अॼुकल्ह ॾाढा की अची विया। मोहब्बत सां वेठो हो इंशाअल्लाह। जेका साथी मोहब्बत सां वेठो हिकु दफ़ो सुभान अल्लाह था चओ। माशाअल्लाह। माजूम सवा लख नबी आया, सवा लख नबी हक़ ते बि हा ऐं सच ते बि ॻाल्हायो, सच ते बि हुया। लेकिन जॾहिं आमिना जो लाल आयो, छो त नबीयन जी नुबुवत महदूद हुई, रसूलन जी रिसालत महदूद हुई। जॾहिं आमिना जो लाल आयो त रब पंहिंजे महबूब जी नुबुवत खे बिला महदूद करे छॾियो, त रिसालत खे बिला महदूद करे छॾियो। सुभान अल्लाह में सुस्ती बर्दाश्त न थींदी। मोजो साईं ज़मीन जो भी नबी हो तो मोजो साईं आसमान जो भी नबी हो, मोजो साईं फर्शन जो भी नबी हो तो आमिना जो लाल रब जे अर्श जो भी नबी हो। अल्लाह जो कसम, हजरत नूह नजीयुल्लाह 950 साल पंहिंजी उम्मत के तबलीग कई। अब घणा साल ॻाल्हायो, घणा साल? 950 साल पंहिंजी उम्मत के तबलीग कई। जे उम्मत हजरत नूह नजीयुल्लाह जो चवण न वरतो, हजरत नूह नजीयुल्लाह रब खां दुआ घुरी, मुंहिंजा रब पंहिंजी उम्मत के हेॾी तबलीग कई आहे, तुंहिंजो दर ॾेखारियो आहे। मुंहिंजा करीम अल्लाह हे मुंहिंजो चवण वठण जे लाइ तयार न आहिनि, हिदायत वारे रस्ते ते हलण जे लाइ तयार न आहिनि, जन्नत वारे दग ते जिंदगी बसर करण जे लाइ तयार न आहिनि। मुंहिंजा रब मां दुआ थो घुरां, हिन मुंहिंजी उम्मत खे तबाह ऐं बर्बाद करे छॾे। नूह नजीयुल्लाह रब खां दुआ घुरी, लेकिन हुजूर आयो, रब फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। चवंदा हलो त मां वधंदो लागते। रब फरमाए मुंहिंजा महबूब असां तोखे जहानन जे लाइ रहमत बणाए करे मोकिलियो। मुंहिंजो साईं पंहिंजनि जे लाइ बि रहमत हो त परावन जे लाइ बि रहमत हो, मुंहिंजो साईं दोस्तन जे लाइ बि रहमत हो त रब मोहम्मद जो कसम आमिना जो लाल दुश्मनन जे लाइ बि रहमत हो। इब्तिदाई ज़मानो आहे इस्लाम जो। जे मुंहिंजे साईं मके वारनि खे पैगाम ॾिनो त मके वारो इबादत जे लाइक अकेलो अल्लाह हुआ, हाजत रवा अकेलो अल्लाह हुआ, मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हुआ, हर जगह मौजूद अकेलो अल्लाह हुआ, वाजिबुल वजूद अकेलो अल्लाह हुआ, अल्लामुल गुयूब अकेलो अल्लाह हुआ। खुदा जो कसम पराया त पराया पंहिंजा बि मुंहिंजे साईं जो साथ छॾे विया। मिट माइट अजीज करीब रिश्तेदार मुझे साईं जो साथ छड़े विया। त तू अमानतदार आ, तू दयानतदार आ, तू सच्चार आ। पर जेका इहा ॻाल्हि करे थो न त बुतन जो सजदो न कयो, अल्लाह जो सजदो कयो, इहा ॻाल्हि असांखे वणे नथी। इहा ॻाल्हि उन्हनि खे अॼु बि असां मुवहिदन जी इहा ॻाल्हि चङनि भलनि खे नथी वणे। अल्लाह जो कसम असां चऊं था त बाबा इबादत अल्लाह जी कयो, सजदो अल्लाह जो कयो, घुरो अल्लाह खां। अब ॻाल्हि सही आहे या ग़लत आहे? ॻाल्हाईंदा सही आहे या ग़लत आहे? अॼु बि साॻी कार मके जा मुशरिक चवंदा हुआ साईं लात भी अल्लाह भी, ये जो मर्दो ये जो साईं मन्नात भी, साईं अल्लाह भी, साईं उज़्ज़ा भी, साईं अल्लाह भी, साईं हबल भी, साईं अल्लाह भी। 1400 साल मक्के जा मुशरिक भी जा मरीज हा। अॼु चङनि भलनि ते नज़र कर। असां चवंदा बाबा साईं खां न घुर, चए तो मौलवी तुंहिंजो मथो ख़राब आहे, साईं भी अल्लाह भी। असां चवंदा भी न अल्लाह ही। छा था चऊं? इबादत जे लाइक़ केरा? जो अल्लाह ही ज़रब ज़रब ज़र इबादत जे लाइक़ केरा? हाजत रवा केरा? मुश्किल कुशा केरा? मुझे साईं जॾहिं मके वारनि खे इहो पैगाम ॾिनो, मके वारा कावड़जी पिया।
नमिर जी पिया हाणे तवज्जो कजाए रब साईं कलाम मुक़द्दस में आवाज़ो ॾिनो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुसलमानों इस्लाम जो इब्तिदाई ज़मानो जरे मुझे साईं मक्के वारन खे तौहीद जो पैगाम दिनो रब जो पैगाम दिनो मक्के वारन मुझे साईं सा रिश्ता तोड़े छड़िया नाता तोड़े छड़िया मुझे साईं जे दिल में ख्याल आयो मुझे साईं मक्के खां सफर कियो आमिना जो लाल ताइफ जे मैदान में आयो मुझे साईं ताइफ वारन सा मुखातब थियो ओ ताइफ वारो हिनन बुतन जो सजदो था क्यों हिनन बुतन जी इबादत था क्यों हिनन बुतन खे था पूजो ओ ताइफ वारो हिनन बुतन जे सामू ता पास बासो ताइफ वारो हे बुत इबादत जे लायक न है हे बुत सजदे जे लायक न है हे बुत हाजत रवा न है हे बुत मुश्किल कुशा न है ओ ताइफ वारो इबादत जे लायक अकेलो अल्लाह हुआ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अन्अमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। ओ मक्के ताइफ वारो हिनन बुतन जे सजदे खे छड़ियो पंहिंजी आखिरत खे तबाह न कयो आखिरत खे बर्बाद न कयो तवज्जो कजो मुसलमानो ताइफ वारा कावड़ जी पिया नमिर जी पिया मुझे साईं खे घटवत ॻाल्हायो नंढा मासूम ॿारड़ा मदीने जे मीर जे कढ लगायो मुझे साईं जे ख़त्मे नबूवत वारे बदर ते पथराव कयो अल्लाहु अकबर मुझे साईं जो सॼो जिस्म रत में गाढ़ो थी वियो सजा कपड़ा रत में गाढ़ा थी विया चप्पल मुबारक नालेन मुबारक खून सां भरजी विया हेॾे तवज्जो कजाए हिकिड़ो फरिश्तो आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मूंखे इजाज़त ॾियो हे ताइफ वारा ॿिन पहाड़ियुनि जे दरमियान पहुरल साईं मां ॿिन पहाड़ियुनि खे पाण में मिलाया इन्हनि ताइफ वारनि खे वजूद खे ख़त्म कया मुझे साईं फरमायो ला न ॿियो फरिश्तो आयो साईं मूंखे इजाज़त ॾियो आसमाननि खां बरसातूं नाज़िल कया इन्हनि ताइफ वारनि खे पाणीअ में ग़रक़ करे तबाह करे छॾिया मुझे साईं फरमायो ला न ॿियो फरिश्तो आयो साईं मूंखे इजाज़त ॾियो इन्हनि ताइफ वारनि जी ज़मीन खे आसमाननि ताईं खणी वञा साईं इन्हनि खे ऊंधो करे फिटी कया इन्हनि जे वजूद खे तबाह ऐं बर्बाद करे छॾिया मुझे साईं फरमायो ला न तवज्जो कजो मुसलमानो हे रहमत वारो नबी मुझो साईं ज़ारो कतार रोए पियो रहमत वारा हथ फिज़ा में बुलंद थी विया ज़ुबान ते हे लफ़्ज़ चए तो कौमिन फ़इन्नहुम ला यअलमून। ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा रहीम अल्लाह ओ मुझा हन्नान अल्लाह ओ मुझा मन्नान अल्लाह ओ मुझा वासिउल मग़फ़िर अल्लाह मुझा रब इन ताइफ वारन बा मोहम्मद करीम के सुञातो कोन है ओ मुझा करीम अल्लाह इन ताइफ वारन बा मोहम्मद करीम के सुञातो कोन है ओ मुझा करीम अल्लाह इनन के खबर न है ओ मोहम्मद करीम के रहा ओ मुझा अल्लाह इनन मुके घटवत ॻाल्हायो मासूम ॿारड़ा मां मोहम्मद करीम जे कढ लाथा थो ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद करीम जे पाक बदन ते पथराव करे मुझे सॼे जिस्म खे रत सां ॻाढ़ो करे छॾियो थो लेकिन मुझा करीम अल्लाह अल्लाहुम्मा हदी क़ौमिन फ़इन्नहुम ला यअलमून। ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद करीम इन ताइफ वारन के माफ करे छॾियो ओ मुझा अल्लाह तू में ताइफ वारन के माफ कजाए ओ मुझा अल्लाह मां इन ताइफ वारन सां दरगुज़र जो मामलो करे छॾियो ओ मुझा अल्लाह तू में ताइफ वारन
सां दरगुजर जो मुआमलो कजा है। तवज्जो कजो मुसलमानों, ये मुझे साईं जी रहमत वारी दुआ। ओ मुझा करीम अल्लाह अज ताइफ वारल मां मोहम्मद करीम खे न सुञातो। ओ मुझा करीम रब मां मोहम्मद करीम जी रहमत वारी दुआ जे करे इन्हनि जा बच्चा मां मोहम्मद करीम खे सुञाणींदा, मां मोहम्मद करीम जा गुलाम बणजंदा, मां मोहम्मद करीम जे दीन जो पैगाम दर दर पहुंचाईंदा, घर घर पहुंचाईंदा। तवज्जो कजो मुसलमानों, अज ताइफ वारे सरजमीन जो मुतालो करे या मुझे साईं जी रहमत वारी दुआ जो असरा जो रब्बे मोहम्मद जो कसम अज ताइफ वारी सरजमीन ते तोखे सब जेका दीवाना नजर ईंदा, परवाना नजर ईंदा, मस्ताना नजर ईंदा, त मदीने जे मीर जा दीवाना नजर ईंदा। नारे तकबीर, ताज तख्त खत्म नबूवत, ताज तख्त खत्म नबूवत। सन्नी साउथ पनवादी अब्दुल हादी एंड फरमान अली राजन 0300 1303 0300 2314 ताज तख्त खत्म नबूवत, खत्म नबूवत, जमीयत उलमा इस्लाम, इस्लामी इनकलाब, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान। अन्या अन्या मंजिल अगते पई आ, समझो था ना अन्या ता छा लटा पात रहे परफ्यूम परफ्यूम लगल आ, रोज वेंजी सेंजी चंगो भलो घुमो फिरो ता जलसा ता अटेंड क्यों आ। हां से बुजुर्ग पता जिहाद जो ऐलान बिकन तो हाने नारे जो जवाब न था लगे तो टुडी विया हो। अब टुडी विया हो न न टुडी विया हो। अब जगह जगह टुडी विया हो, पंजा बई हथ फिजा में तो बुलंद क्यों ये फुल चुका कार मुजाहिद बना बीठा हो इंशाअल्लाह। जिस दौर पे नाजा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए। मुजाहिद नी सुभान अल्लाह बुधण आयो हां, अज दिसण आयो हां दहदे केड़ा केड़ा हुजूर जा दीवाना परवाना मस्ताना आयो पंजा बई हथ फिजा में बुलंद करे तो सुभान अल्लाह। जिस दौर पे नाजा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए। खैरों की कहानी याद रही हम अपना फसाना भूल गए। देख लिया मुँह आईने में पर दाग न देखे सीने में। जी ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए। तकबीर तो अब भी होती है मस्जिद की फिजा में ए अनवर। जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे, जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे वो ज़र्ब लगाना भूल गए। अरे नारो हणो भी मुजाहिदन वागुर जवाब भी मुजाहिदन वागुर चढ़ खपे। नारे तकबीर, ताज तख्त खत्म नबूवत, ताजदार खत्म नबूवत, जमीयत उलमा इस्लाम, इस्लामी इनकलाब, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान। मुझे साईं जी दुआ में रहमत तवज्जो है ना बा खुदा जो कसम बच्चे इन्हें जे करे हूं जो हुजूर जो रहमत वारी दुआओं हैं। के नबी जी उम्मत में केड़ो फेल हो, के नबी जी उम्मत में केड़ो फेल हो। आमिना जी लाल जी उम्मत ते नजर कर तो के दुनिया जो हर फेल नजर ईंदो। अल्लाह जो कसम बदकारियों हिन में, उरियानियों हिन में, फहाशों हिन में, शराब नोशी हिन में, जिनाकारी हिन में, जुआ हिन में, कत्ले आम हिन में। मुसलमानों बच्चा इन जे करे पे हो अल्लाह जो कसम जो मदीने जे मीर जो रहमत वारी दुआओं हिन। हां मुसलमानों तवज्जो कजा मुझे साईं जी दुआ पे रहमत हाने तवज्जो कजा त मदीने जे मीर जा अखलाक पे रहमत। सुभान अल्लाह चओ तो ॿुधाईंदो हला। अमर कुरानी मक्के जी धरती ते रहंदी जने मुझे सही नबूवत जो ऐलान कियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मां अल्लाह जो आखिरी नबी बन जी आयो हां है पुतन जा सजदा ने क्यों सजदो अल्लाह जो क्यों तवज्जो क्यों। अमर कुरानी के खबर पई, अमर कुरानी बेचारी उठी घर मा काबतुल्लाह जे अंदर आई। उन वक्त काबतुल्लाह जे अंदर कमो पेश 360 नंढा ए वडा बुत रखियल हा। पोती बुतन जो सजदो के नाडो बाबा बास बासणाई आ को मोहम्मद अब्दुल्ला जो पुट आयो आ
जेतो पुतन जो सजदो न कयो ला तमन्ना तो ज़हबल के छडे जो पुत इबादत जे लायक रहन सजदो अल्लाह जो कयो ये अमर कुरानी पुतन सा गल है पी मां ये मुके खबर पई तो उन जी आवाज में वडो जादू जे कन ते उन जो आवाज वने तो उन जो ईमान खराब तो थी वने ता के छडे तो उन जो गुलाम तो बणजी वने ताजे सजदे का मानू धड़ाधड़ वजन था अमर कुरानी बासती बासे बुतन जे सामहो मां बास बासना यहां नऊज बिल्लाह इन मोहम्मद अब्दुल्ला जे पुत्र के रस्ते था हटायो न त अन करीब ता जो सजदो करण वारो कोई न रहदो अमर कुरानी बास बासी अब बुत छमा ठेल हुंदो बुत गले छमा ठेल हुंदो मिट्टी पत्थर काठी अब इन मा ठेल हुंदो आसे पत्थर मिट्टी काठी तवज्जो कजा जनाब अलीउल मुर्तजा का रिवायत हजरत अलीउल मुर्तजा रजी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो हिकड़े दिहाड़े मां मदीने जे मीर आमिना जे लाल सां गॾु वञा पियो सुभान अल्लाह में सुसिया बीठल वड़जी विया सफ़ा तवज्जो कजा मुझे मुर्शिद अली जनाब अलीउल मुर्तजा जो फरमाए हिकड़े दिहाड़े मां आमिना जे लाल जे कढ वञा पियो साईं जन हलन पिया मां साईं जन जे पोयां पियो हला जे रस्ते खां गुजरूं पिया को वण पियो चे को पत्थर पियो चे को मिट्टी जो टेलो पियो चे तवज्जो कजा जनाब अलीउल मुर्तजा रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत मस्तक़बलहु शजरुल वला हजरुल वला मदरुल इल्ला क़ाल अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वो जो मुर्शिद अली तो फरमाए के मन खां गुजरो पिया उन मन मा सलातो सलाम जा आवाज पिया चल के पत्थर खां गुजरो पिया पत्थर खां सलातो सलाम जा आवाज पिया चल के मिट्टी जे टेले खां गुजरो पिया उन मिट्टी जे टेले खां सलातो सलाम जा आवाज पिया चल मां साथन के चवनो हां रब तहां के अशरफुल मखलूकात बनायो अब तवज्जो है ना अशरफुल मखलूकात रब बनायो लेकिन येनो यो वण यो पत्थर यो मिट्टी जो टेलो ॼण इंसानन के सबक थो दे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह उते पढ़णो आ जने आमिना जो लाल मौजूद हुजे तवज्जो है बा उते पढ़णो हुजूर मौजूद हो वण पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह हुजूर मौजूद हो पत्थर पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह हुजूर मौजूद हो मिट्टी के टेले पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह मुसलमानों जेकने हिता वेही हुजूर ते दुरूद सलाम पढ़ने तो तोखे पढ़नो पवंदो अस्सलातु वस्सलामु अला रसूलुल्लाह छो त हर जगह मौजूद कायनात जो अल्लाह हो पर जेकने रब तोखे मदीने जी धरती ते घुराए हुजूर जे रोज़े अतहर ते वने तो हुजूर जे ॼारन जे सामो बिही करे रोज़े अतहर जे सामो बिही करे पढ़ जाए अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलुल्लाह रब तो के घुराइंदो इंशाअल्लाह मुझे दुआ है रब सबनी के पंजे महबूब जे रोज़े जा दीदार नसीब कंदो इंशाअल्लाह चौमदा कबूलियत जी खड़ियो जे मोहब्बत साथो इंशाअल्लाह अल्लाहु अकबर तवज्जो कजा अम्मड़ कुरारी बास बासे पंजे घर मोटी आई चंद ॾींह गुजरिया पर अम्मड़ कुरारी जी बास पूरी न थी अल्लाहु अकबर इन अम्मड़ कुरारी पंजे सामान के बंद कयो सामान बंद करे घर जे दरवाजे ते बीठी आ को नौजवान अचे मुझे सामान खड़ाए हले थोड़ी देर गुजरी उन अम्मड़ कुरारी जे दरवाजे ता आमिना जो लाल पान गुजरियो ओ मुसलमानो या काफिरानी अम्मड़ कुरारी आमिना जे लाल के सुनाने कोन थी मुझे साईं आयो ओ बच्चा ये सामान त खड़ाए हल बच्चा मेहरबानी त कर मुझे साईं फरमायो ओ अम्मा मां दुनिया में आयो इंसान की खिदमत करने जे लाए हा मुझे साईं इन अम्मड़ कुरारी जो सामान पंजे खत्मे नबूवत वारन कुलन ते खड़ो अम्मड़ कुरारी भी हले थी आमिना जो लाल भी हले थो मुझे साईं फरमायो ओ
अम्मा खैर ता है सामान कादे बधो थी ओ अम्मा ये लड कादे बधी थी ओ अम्मा कादे थी वजे अमर कुरानी चवण लगी ओ बच्चा को मोहम्मद अब्दुल्ला जो पुत्र आयो जे नबुवत जी दावा कया जेको चे थो पुतन जो सजदो न कयो पुतन जी इबादत न कयो पुतन जी पास न बासो इबादत के लायक अकेलो अल्लाह हुआ हाजत रवा अकेलो अल्लाह हुआ मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हुआ अल्लाहु अकबर ओ बच्चा मानू थड़ा थड़ू न जे हथन ते बैयत करे उन जी गुलामी के कबूल ठा कर ओ बच्चा मुखे चयो वयो उन जे आवाज में वडो जादू आ जे भी शख्स जे कन ताई उन जो आवाज पहुंचे थो उन जो ईमान खराब थो थी वने बच्चा पास बासी हम पास पूरी कोन थी मता उन जो आवाज मा अमल कुरानी जे कन ताई पहुंचे मता मुजो ईमान खराब थे ओ बच्चा इन जे करे मक्के शहर का हिजरत उठी वजा ए आल अवाल हलल था अमर कुरानी भी हले थी मुजो साईं भी हले थो अमर कुरानी गालाईंदी हले थी आमिना जो लाल बुधदे भी हले थो त मदीने जो मीर मुस्कुराईंदो भी हले थो मुसलमानों जे आमिना जो लाल मुस्कुराईंदो हो रब्बे मोहम्मद जो कसम रब जन्नत जा हड़ई फाटक खोल रहे छड़ींदो हो सुभान अल्लाह में सुस्ती ने तो मोहब्बत सा जो सुभान अल्लाह डाले डाले मोहब्बत सा गजी तो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर जो सही मुस्कुराईंदो तो हले अमर कुरानी गालाईंदी थी हले अमर कुरानी जो स्टाफ आयो मुझे सही सामान रखियो अमर कुरानी कुछ पैसा कढ़िया कुछ डोकड़ कढ़िया मुझे सही के चवण लगी बच्चा तुझी मजदूरी आ बच्चा तुझी उजरता तवज्जो कजाए मुझे सही फरमायो अम्मा मां तुझी खिदमत पैसन जे करे न कई हा डोकड़न जे करे न कई हा अम्मा मां तुझी खिदमत अल्लाह जे करे कई हा इन जो अजर इन अजरिया इल्ला अल्लाह इन जो अजर मुखे कायनात जो अल्लाह पाण दीदो अम्मा पजा पैसा पाल वड रख मुखे पैसे की जरूरत न है डोकड़न की जरूरत न है दुनिया की जरूरत न है अल्लाहु अकबर अमर कुरानी जने मुझे साईं जी पाक जुबान का लफ्ज बुधा त अमर कुरानी चवण लगी बच्चा तुझा अखलाक केड़ा त आला हिन बच्चा तुझो हुस्न केड़ो त आला है बच्चा तुझो किरदार केड़ो त आला है बच्चा तुझो गुफ्तार केड़ो त आला है बच्चा माने त मक्के का हिजरत कयूं थी वना लेकिन जने मां मक्के मोटी आयम मां तोसा जरूर मिलण ईंदम बच्चा मुके पंजो नालो तो बुधा तुझो नालो छा है तुझी जगह काथे आ केजो पुठा अल्लाहु अकबर ये अमर कुरानी लफ्ज चा मुझे साईं फरमायो अम्मा मुका नालो न पुछ अम्मा तू वने थी बस हली वन अम्मा नालो ओ अमर कुरानी बच्चा ने मेहरबान तुझी हेडी खिदमत कईया हेडो फासलो सामान खड़ायो मेहरबानी करना मुके पंजो नालो बुधा अमर कुरानी जो इसरारा आमिना जे लाल जो इनकारा अमर कुरानी जिद कई मुझे साईं फरमाया अम्मा ने जिद करे थी त बुधाई थो ओ पंजे घर का वठी हेसी ताई जे मोहम्मद बिन अब्दुल्ला के गलाईंदी आई हां अम्मा जे मोहम्मद बिन अब्दुल्ला जे करे मक्के जड़े अजीम शहर के छनियो थी वने अम्मा ओ मोहम्मद बिन अब्दुल्ला अल्लाह जो आखिरी नबी मां सुभान अल्लाह में सुस्ती मोहब्बत सा जो सुभान अल्लाह अमर कुरानी जे कदम ते जने मुझे साईं जा लफ्ज पिया अमर कुरानी का रड़ निकली वई बच्चा तू अम्मा है अमर कुरानी जारो कतार रोए थी बच्चा मुखे गलत बुधायो हो बच्चा मुखे गलत गाइड क्यों हो बच्चा जिक्र ओ मोहम्मद बिन अब्दुल्ला मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जो आखिरी नबी तू है बच्चा तू गलत भी न थी सके तू कोड़ो भी न थी सके बच्चा मां तस्लीम थी क्या तू अल्लाह जो आखिरी नबी आ अने मां कुरानी के कलमो पढ़ाए त मां कुरानी भी तुझी गुलामी बन जी वना वो मुखे चवण दे हुजूर आए तो सर्रे आफरीन पा गई दुनिया हुजूर आए तो सर्रे आफरीन पा गई दुनिया अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया बुझे चेहरों का जंग उतरा सुते चेहरों पे नूर आया हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया
साईं जी दुआ बे रहमत वक्त मुख्तसरा में बिल्कुल शार्ट हो क्या मुझे साईं जी दुआ बे रहमत मुझे साईं जी अखलाक बे रहमत किरदार बे रहमत शफकत बे रहमत तवज्जो को जो मुसलमानों लेकिन रब्बे मोहम्मद जो कसम रब पंजे महबूब जे चेहरे में पंजन जिला रहमत रखी ही दुश्मन जिला रोब रखियो हो आखिरी गाल तो बयान क्या सोचती रखियो मोहब्बत सा जो सुभान अल्लाह रब पंजे महबूब जे खत्मे नबूवत वाले चेहरे में पंजन जिला त रहमत रखी ही लेकिन दुश्मन जिला रोब रखियो हो तवज्जो को जो मुसलमानों एकरे जहाली मक्के जी सरजमीन आ के बाहर शख्स जो अबू जहल दे कर्ज अबू जहल बाबू तो ना बदबख्त अबू जहल बाबू तो था ना अबू जहल जे दरवाजे ते आयो अबू जहल जो दरवाजो खड़काई थी अबू जहल मुख तो पैसा वरता हा कर्ज वरतो मुके पैसा वापस कर शलन के गरीब का गोटा तो कर्ज वठे हासे वो गरीब जने जे दरवाजे ते इनो ना गोटा तो तुम ये दरवाजे ते आयो एडी कनो जो याद कर तो की खबर नहीं माकेरा मुझे एसपी सा ताल्लुका मुझे डीआईजी सा ताल्लुका मुझे फलाने मिनिस्टर सा ताल्लुका दरवाजे ते आए ना चर्च जे केस में चालान कराए छड़ी मैं जमानत भी नहीं पैसा भी होना बेचारे गरीब जा दाढ़ भी होना जमा था चलन दाढ़ी जिलत के बम था बोलो तो ना बा ये अबू जहल वो कम क्यों वो मिस्कीन आयो अबू जहल जे दरवाजे ते अबू जहल कर्जा मुझे पैसा ने अबू जहल जो मेरे दरवाजे ते आए ना एड़ो हशर कदो मैं जे बुरले के 12 साल ये बुरले के न जे मेरा जान चल भज हां जी मिस्कीन मुसाफिर गरीब बनी का डिठी नजर पेस पर एक बाह पी भरे सुरंदो आयो न बाह वट बाह जे चौधारी 4 शख्स बैठा उन्हन बतायो तो मैं मुसाफिर हां परे खायो अबू जहल का पैसा वरता हा कर्ज वरतो अबू जहल पैसा त न थो दे रहा तो मुझे दावा तो करे बिल इत्तेफाक ये बाह ते बैठल चारई बदबख्त काफर उन मुसाफिर जी गाल जो बुदो तो उन जी दिल में शैतान गिरी है शैतान गिरी दर्जो शैतान गिरी बात ताकि वजह को विश्व जो दिल में जे दिमाग में काई गाल अचे वन त फौरन अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतान रजीम पढ़ंदा कयो अल्लाह जो कसम रब तहा के शैतानी इन फितरन का महफूज कदो इंशाअल्लाह शैतान जा हर वक्त हमला होना है तो मुसलमान जो ईमान खराब किया मुसलमान के लेटा है बस को न को कम कया हां सही दिल में हर वक्त यो खौफ हो जे के वक्त में जिंदगी जो को लम्हो आखिरी लम्हो बन जी सके तो अल्लाह जो कसम खबर नहीं हाने आए छटका हो जा न हो जा खबर नहीं तमको आहे छटका हो जाए न हो जाए जिंदगी मौत जो मालिक का कह लो अल्लाह हुआ कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका जुल जलाली वल इकराम मुसलमानों नेकी जो कम करण के छोड़ो नेकी जो कम करे वठदा क्यों तो शैतान कोशिश कंदो है नेकी जो कम कतई तो न करे सवाल रोकणो हर कीमत नेकी जे कम एकड़ो वणो वण वो मानू चंगा भला उन वण के पुरीदा बाबा तवज्जो गाल थकिया त ना आयो ना बा थकियो तो बुधाजो मां 10 मिनट वाइस वधी के कंदो इंशाअल्लाह समझो ना बा हां मानू वण के पुरीदा एकड़ो अल्लाह जो बानू डिठो तो मानू वण के ता पुजन उन जी ईमानी खैरत जागी कोहाड़ो की जी वणो है ने वण के कटणो आ फिटी करणो आ के मानू वण के ता पुजन आयो कोहाड़ो खणी ते शैतान इंसानी शक्ल करे उन शख्स जे सामो आयो उन के जी मेहरबानी कर तो के कुछ वठणो आ मुका वठ वण के न करो जो न मा वण के कटी तुम मानू ने वण जो सजदो छो ता कर वण के न छडी तुम सवाल ही पैदा ना है ये वखे पे जी शैतान है वो इंसान बड़ी पिया वणंदे वणंदे जो त हिने जो ईमान गालिब हो शैतान के दसे विधई शैतान हेठा है मथा हमला वेठो कोहाड़ो शैतान ने के जोने मेहरबानी कर वण के नकट तो कि हर रोज मां इन वण नकटन जे बदले में रोज 2 दीनार दी घणा दीनार बा घणा दीनार 2 दीनार इन हमारा सोचो यार जे वण के कटी नु कड़ो सारे रोज 2 दीनार मिलंदा बाबा घर बैठे सुठी गाल चीज की मिलंदा 2 दीनार के रोज सुबह जो तू उठने पने व्यान के मथे खड़ने न व्यान जे हेठा तो के 2 दीनार मिलंदा दीनार खण जा ठीक आ ये मोटी आयो तो सुबह जो सजी रात इंतजार सुबह जो थियो बयानो मथे खई न 2 दीनार पया दीनार की शैतान रखियो दीनार
हाँ इंतजार में सुबह सुबह करे दी थे मदीना रखना सुबह सुबह थियो सॼी रात वेचारो बेचैनी में उठियो जल्दी में विहाण जो खई तो कुछ ही कोन कोड़ो के जे वण के न छड़ी आयो तो शैतान वरी सामो आयो की खैर में आयो आ ची तू मदीना रखल हजना अज वारा न मिलिया न छड़ी तुम वण के चीन तो के वण मां भी कटण शैतान पखे पेजी विया खबर तने पई ते शैतान इनके दसे वियो हे हेठा शैतान मथा शैतान जो क्योंकि तू आए वण के कटने जलाए तुझे दिल में ईमानी गैरत हुई तले मां तुझे हेठा चीम तुझे मथा ची मारे में मल मुके लेकिन अज तू ईमानी गैरत में ना आयो पैसे जी मोहब्बत में आयो अज ईमानी गैरत में ना आयो अज पैसे जी मोहब्बत में आयो इन जे करे अज तू हेठा है मां शैतान मथा आया शैतान वारो न वञाईंदो अल्लाह जो कसम वक्त मिलेव नेकी जो कम करे वठंदा क्यों वक्त के न वञाईंदा क्यों तवज्जो कजाए ए मुसाफिर इन चैन जे खिदमत में आयो इन दिल में शैतान गिरी आई इनके चवण लगा जेकने अबू जहल का तो के पैसा वापस कपन कर्ज वापस खपे न तो कोई फलानी जगह ते घर थई मोहम्मद अब्दुल्ला जो पुत्रा जेकने उहो तो सा गज्जी करे अबू जहल जे दरवाजे ते हलंदो न अबू जहल तो के पंजा पैसा वापस ॾींदो इन जो त नाउज़ बिल्लाह हुजूर जी मजाक उड़ायो समझदार गाल क्या बा ए मुसाफिर सादो बेचारो हुजूर जी खिदमत में आयो साईं ओके खबर पईया ताजे अबू जहल सा वडा ताल्लुकात हैं साईं मेहरबानी क्यों अबू जहल दे कर्जा मुसा गज्जी अबू जहल जे दरवाजे ते हलो मुझे साईं फरमाया अल्लाह जबाना तोखे मुझे मोकलियो कहे इन सजी स्टोरी बुधाई मोजो साईं समझी वियो त बदबख्त मोकलण वाला काफिर हैं तवज्जो कजाए मोजो साईं उठियो सुसीरत सुभान अल्लाह मोहब्बत सा जो सुभान अल्लाह आमिना जो लाल उठियो मुसाफिर भी उठियो मोजो साईं अग्या मुसाफिर आमिना जे लाल जे कढ ओ मुसलमानो मोजो साईं अबू जहल जे दरवाजे ते आयो मोजे साईं दरवाजो खड़कायो ये छट गुजरी अबू जहल दरवाजे के खोलो तेरे मोजे साईं जी नजर अबू जहल ते पई सजो अबू जहल डके पियो चेहरे जो रंग पीलो थी वियो जर्द बणजी चुको मोजे साईं फरमायो अबू जहल इन मुसाफिर के सुनाने साईं बिल्कुल सुञाणा थो अबू जहल हिन मुसाफिर जो तोड़े कर्जा साईं बिल्कुल कर्जा ओ अबू जहल हाने जो हाने पैसा खणी आ हिन मुसाफिर के पंहिंजो कर्ज वापस कर साईं मुजा वडा भी वापस कंदा अबू जहल घर जे अंदर आयो पैसा खई बाहर मोटी आयो उन मुसाफिर जे हवाले करू कई मुजो साईं में रवानो थियो वो मुसाफिर में रवानो थियो ए चारे बदबख्त काफिर सजी माजरा दिसन पिया अबू जहल कर्ज वापस क्यों ए टोलदा आया ओ अबू जहल नक कटाए छड़ी कंदु शर्म का ढुकाए छड़ी अबू जहल केड़ो कहर करे छड़ी इनके हुजूर जे खिदमत में मोकलने वाला असा से दिसो तो सही अज तमाशो बनायो अज मदीने जे मीर जी मजाक उड़ायो अबू जहल छा करे छड़ी अल्लाह अकबर अबू जहल चवण लगो तहां के पंहिंजे इज्जत जी लगी आ अबू जहल के पंहिंजे सिर जी लगी जने घर जो दरवाजो खड़कियो मुझे घर जे अंदर सिलसिलो बर्पा थियो मां बुल्ले उठो दरवाजो खोलियो दरवाजे ते मोहम्मद अब्दुल्ला जो पुत्र त मौजूद हो मुसाफिर त मौजूद हो लेकिन मोहम्मद बिन अब्दुल्ला जे कुल्हन ते वडा शीह वात पटियो बैठा उए शीह चमन पिया अबू जहल कर्ज वापस करे थो या तो के बूटन में तकसीम करे छलियो नशीहन के मां पूछे लगे दुनिया में रहणो आ तो काफिर दुनिया से ॾाढी मोहब्बत कंदा आहिनि काफिर दुनिया से ॾाढी मोहब्बत कंदा आहिनि ऐं मोमिन आखिरत से ॾाढी मोहब्बत कंदो आहे तवज्जो आहे न बा मोमिन जे लाइ आखिरत काफिर जे लाइ दुनिया तवज्जो कजाए जी उन जे कुल्हन दे वडा शींह बीठा चवन बे अबू जहल कर्ज दे थो या तो के बूटन में तकसीम क्यों तहां के पंहिंजी इज्जत जी लगी आ मां अबू जहल के पंहिंजे सिर जी लगी अल्लाह जो कसम ए रब
पंहिंजे महबूब जे ख़त्मे नबूवत वारे चेहरे में रोब रखियो हो। मुसलमानों अज भी नजर कर, खुदा जो कसम तोखे रोब सहाबा जे चेहरन में नजर ईंदो, तोखे रोब ताबईन जे चेहरन में नजर ईंदो, तोखे रोब तबा ताबईन जे चेहरन में नजर ईंदो, तोखे रोब वलीजन गौसन कुतबन अबदालन जे चेहरन में नजर ईंदो, हजरत हालेजी जे चेहरे ते नजर कने तोखे रोब नजर ईंदो, हजरत अबरोटी जे चेहरे ते नजर कने तोखे रोब नजर ईंदो, हजरत बेरगी जे चेहरे ते नजर कने तोखे रोब नजर ईंदो, हजरत भागरी जे चेहरे ते नजर कने तोखे रोब नजर ईंदो, हजरत सुमानी शरीफ वाले जे चेहरे ते नजर कने, हजरत जलाल पहाड़ वाले जे चेहरे ते नजर कने मुसलमानों तोखे रोब नजर ईंदो। रब्बे मोहम्मद जो कसम शहीद इस्लाम जे चेहरे ते नजर कने तोखे रोब नजर ईंदो। नारे तकबीर। शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूबरो, शहीद तेरे खून से, शहीद तेरे खून से। कातिल चवन पिया 7-8 दफ़ा डॉक्टर जे साम्हूं थियासीं, लेकिन जॾहिं डॉक्टर जी अखि खणी ॾिसे पियो त असांजा हथ लुॾनि पिया। अल्लाह जो कसम आखिरी वक्त 29 नवंबर 2014 सुबह जे वक्त मस्जिद में हमलो क्यों, वो भी नमाज के दौरान पोयां फायर क्यों, दुश्मन अॻियां न अची सघियो। ये रब पंहिंजे नेक ॿारनि जे चेहरनि में रोब रखियो। मुसलमानों अज भी कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान के चेहरे पे नजर कर। मौलाना असेंबली में भी मौजूद ना है, अमेरिका में भी मौजूद ना है, मौलाना आहे पाकिस्तान में अल्लाह अल्लाह करने वारो, नमाज पढ़ने वारो, कुरान जी तिलावत करने वारो। खुदा जो कसम मौलाना पाकिस्तान में अमेरिका जो साफ उते थो वने। अल्लाह जो कसम गलत पे थो क्या, मौलाना बागे कलंदर मैदान ते नितो बीठो। इमरान जो तो पेशावर में जलसो न थींदो, मौलाना जो जलसो थींदो। मौलाना जलसो कयो तो इमरान जो तो यो पेशावर हो, हाणे तव्हां ॿियो को जलसो करे ॾेखारिजो। मौलाना जो 26 तारीख़ ते लारकाने में जलसो थींदो। लारकाने में अब माण्हुनि जो समुंड ॾिठव, अब ॾिठव कहिड़ा कहिड़ा लारकाने आया पिया, ॿई हथ फिज़ा में त बुलंद कयो, माण्हुनि जो समुंड हुयो या न हो। इमरान जो इहो लारकानो हो न, पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। हाणे तव्हां मूंखे मुल्तान में जलसो करे ॾेखारिजो। मौलाना चो तो तुझे अब्बा दादा ये संगे न रोके सके, तू कड़े बाग जी मूरिया। अल्लाह जो कसम मौलाना जो ने माचा दो मुल्तान तो मुके रोके देखा मर्दे कलंदर कलम मुल्तान पहुंचो। मौलाना चो तो जलसो थींदो, जलसो थींदो, जलसो थींदो। रखेलो स्टेडियम में साइड ते अज मौलाना मुल्तान जे विच शहर में घंटा घर चौक ते जलसो करे तकरीर करे दिखारी। नारे तकबीर। कायद तेरी जुर्रत को, कायद तेरी बसीरत को, कायद तेरी सियासत को। मौलाना जो मोहम्मद परेशान न थी, हाणे इमरान शैतान खान जो साह थो वने। अल्लाह जो कसम करोना 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 नहीं मौलाना है। हां हे मजमुआ हजारे मानू अचण वञण खाइण पीअण वेहण, अब करोना सां वॾा आहे ही कोन। हाँ से करोना मौलाना अज चई न बाबा मां जलसा खत्म तो क्या, इमरान चो तो करोना खत्म थी वई करे ॾिसो। लेकिन मौलाना जो वॾे में वॾी करोना इमरान खान इन बीमारी जो इलाज करे उन खां पोइ चुप करे वेहंदासीं इंशाअल्लाह। साथ ॾींदो इंशाअल्लाह। मुजाहिद मुजाहिद पंजाबी हथ फिजा में बुलंद करे चो इंशाअल्लाह। जेका मुजाहिद साथ ॾियनि पंजाबी हथ फिजा में बुलंद करे चो इंशाअल्लाह। नारे तकबीर। कायद तेरे हुक्म पर, कायद तेरे फरमान पर। मौलाना जात जिला मैदान निकतो। अल्लाह जो कसम मौलाना खत्म नबूवत जिला मैदान ते आ, सहाबा जे नामूस जिला मैदान ते आ, मदारिस मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जिला मैदान ते आ, कश्मीर जे सरजमीन जे तहफ़्फ़ुज़ जिला मैदान ते आ, पाकिस्तान जे जमहूरियत जे बका जिला मैदान ते आ, पाकिस्तान जे सरजमीन जे तहफ़्फ़ुज़ जिला मैदान ते आ। मुसलमानों खुदा जो कसम वक्त थव इन आलिमन बुजुर्गन ए अकाबिरन जो साथ ॾियो। मरणो आ, मरणो आ, मरणो आ। जहान फानी आ,
अबदी जिंदगी अगते हा। अॼु को मर्द हुर मर्द कलंदर आहे जेको वाइदो करे जेकॾहिं काइद इस्लामाबाद पुॼण जो हुकुम कयो त मथनि सां कफन ॿधी करे इस्लामाबाद जे सरज़मीन ते पहुचंदासीं इंशाअल्लाह ॿुधण तो चाहियां आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी को बारण बारे वींदासी को रंग रचाए वींदासी नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आइन ईमान है सरे मक्तल भी उनका जिक्र करना आइन ईमान है डराता है मुझे तारो रसल से क्या रे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना आइन ईमान है घर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में तोक डालो मोहम्मद की गुलामी का बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे